आख़िर साची वियो रमज़ान जो महीनो, अल्लाह जे करम एहसान जो महीनो। आख़िर साची वियो रमज़ान जो महीनो, अल्लाह जे करम एहसान जो महीनो। आख़िर साची वियो हिन में वॾो जुर्वा ऐं लैलतुल क़द्रवा। हिन में वॾो जुर्वा ऐं लैलतुल क़द्रवा। पहुची वयो नज़ूले क़ुरआन जो महीनो, अल्लाह जे करम एहसान जो महीनो। आख़िर साची वियो दफ्तर साफ़ थींदा ऐं ॾोह माफ़ थींदा। दफ्तर साफ़ थींदा ऐं ॾोह माफ़ थींदा। मौला नसीब क्यों गुफ़रान जो महीनो, अल्लाह जे करम एहसान जो महीनो। आख़िर साची वियो ओ शैतान वियो पकड़जी ज़ंजीर में जकड़जी। शैतान वियो पकड़जी ज़ंजीर में जकड़जी। इब्लीस वास्ते अरमान जो महीनो, अल्लाह जे करम एहसान जो महीनो। आख़िर साची वियो मौक़ियो मता विञाई पंहिंजे हथा विञाई। मौक़ियो मता विञाई पंहिंजे हथा विञाई। दर्द मुसीबतुनि जे दरमान जो महीनो, अल्लाह जे करम एहसान जो महीनो। आख़िर साची वियो कुछ जान खे जफ़ा दे ॾिस यार जी वफ़ा दे। कुछ जान खे जफ़ा दे ॾिस यार जी वफ़ा दे। जंहिं यार मोकिलियो
करम एहसान जो महीनों आखिर साची व्यो अज़मी भलो महीनो थे खैर जो खजीनो अज़मी भलो महीनो थे खैर जो खजीनो जो खास रहमतुल जे सामान जो महीनो अल्लाह जे करम एहसान जो महीनो आखिर साची व्यो रमजान जो महीनो अल्लाह जे करम एहसान जो महीनो अल्लाह जे करम एहसान जो महीनो।